नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त से तव्हांखे सुल्तानपुर खां ख़बर ॾींदा हलूं त सुल्तानपुर भरिसां ॻोठ सालिया महर जे रवासी अब्दुल सत्तार शेख पंहिंजी न्याणी सतारा शेख सां गॾु भाउ ऐं हुनजे पुटनि जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ प्रेस क्लब ते एहतजाज कंदे इल्ज़ाम हयो त संगावती मामले तां मुंहिंजो भाउ ऐं हुनजे पुटनि सां तकरार हलंदड़ आहे। हू मुंहिंजे 14 सालनि जी न्याणी जो ज़बरदस्ती निकाह करणु चाहिनि था, जंहिंजे इनकार करण ते हिन अॼु मुंहिंजी गैर मौजूदगी में मुंहिंजे भाउ अब्दुल गफूर शेख ऐं हुनजे पुटनि असद सईद अहमद नवीद अहमद काशिफ शेख ऐं ॿियनि घर में घिड़ी मुंहिंजी घर भातियुनि जंहिंमें मुंहिंजी घरवारी ससु सहुरे ऐं ॿियनि ते तशदुद कयो। मुंहिंजे घर भातियुनि जी रड़ियुनि ते पाड़े वारा पहुची करे छॾायो। हिन चयो त पहिरीं बि मुंहिंजी घर भातियुनि ते तशदुद कंदा ऐं मौतमार धमकियूं ॾींदा रहिया आहिनि त पंहिंजी धीउ जो निकाह करे ॾे ऐं हिननि जो चवणु आहे त मुंहिंजी धीउ सतारा जी उमिरि 14 साल जेका उमिरि निकाह ऐं शादी लाइ न आहे। हिननि IG सिंध DIG सखर SSP घोटकी SHO आदिलपुर खां मुतालबो कंदे चयो आहे त मूंसां इंसाफ़ करे मुंहिंजी न्याणी जी ज़िंदगी बचाई वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।